थियल मोहब्बत सिंध ट्रेन मार्च जारी है। इन सिलसिले में ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ पलीजे सां। अस्सलाम वालेकुम अयाज़ साहब। वालेकुम सलाम। अयाज़ साहब, मोहब्बत सिंध ट्रेन मार्च शुरू करण जो मकसद कहिड़ो आहे अवां जो? मोहब्बत सिंध ट्रेन मार्च जो मकसद है ताकि जुल्फकार आबाद थियण न ॾींदासीं। सिंध में 2 नाज़मी निज़ाम हलण न ॾींदासीं। पुलिस ऐं रेवेन्यू मफ़ाहमत के नाले में हुकूमत के इतिहादी दहशतगर्द टोले के हवाले कयूं वयूं तो वो कबूल न कयो वेंदो। इन लाइ मोहब्बत सिंध ट्रेन मार्च अॼु मुंहिंजे क़यादत में सैयद अलशाह, अनवर सुमरो, डॉक्टर अज़ीज सालपुर, हुस्ना राहूजो, उमरा समूह, नीरमत काका, रोशन ब्रह्माणी ऐं भुट्टो जी क़यादत में, अज़ीज सालपुर जी क़यादत में अॼु रवां दवा आहे। ऐं अॼु हैदराबाद में सजादपुर टंडो आदम जॾहिं असां क्रॉस कयो आहे, हज़ारे माण्हुनि रेलवे स्टेशन ते जेको इस्तक़बाल कयो आहे। थोरी देरि में असीं नवाबशाह पहुचण वारा आहियूं ऐं पार्टियुनि जा कारकुन, जस्कम जा, एचटीपी, जमात इस्लामी, PMLN, सिंध यूनाइटेड पार्टी, सिंध तरक्की पार्टी कहिड़ी आहे, उन्हनि सभिनी जा छोराइत आहियूं। असीं सिंध जे ज़मीनुनि, सिंध जे तारीख़, सिंध जे 6000 साल तहज़ीब खे किन वॾेरनि जे राति विच में कयल फ़ैसिलनि तहत विरहाइण न ॾींदासीं ऐं असीं सिंध जो रोज़गार वापसि वठंदासीं। महंगाई ऐं लोड शेडिंग जे मारियल सिंध जे माण्हुनि जो भरजनो थियण लाइ ही मोहब्बत सिंध ट्रेन मार्च कंटिन्यूटी आहे। 22 मई जी जॾहिं असीं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी खे क़त्ल कयो वियो बेदर्दी सां, पर असां सूबे जी साज़िश खे रद्द करे दफ़न करे छॾियो। असीं इहे 2 निज़ाम बि ईअं ई दफ़न करे छॾींदासीं जेके पीपल्स पार्टी एमक्यू आणणु था चाहिनि। अच्छा अयाज़ साहब, छा था सम्झो त इस्लामाबाद में धरणे सां अवां जा मुतालबा मंज़ूर थींदा? असां ॾिसो 22 मई ते जॾहिं वियासीं तॾहिं असां जॾहिं मोहब्बत सिंध रैली कढी त तव्हां ॾिठो त उन वक़्तु मुहाजिर सूबे तहरीक जी टाकिंग पे हली। अवामी तहरीक जे 14 भाउरनि ऐं भेनरुनि जाम शहादत थी उन सूबे ऐं विरांगे खे दफ़न कयो। अॻे असां कालाबाग डैम दफ़न कयो। अवामी तहरीक सिंध जे क़ौम परस्त कारकुननि, अवामी तहरीक जे कारकुननि, जस्कम STP SQP पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे कारकुननि, अॼु वरी अवामी तहरीक सिंधानी तहरीक SST ऐं SNC मैदान में। असीं हिन 2 निज़ाम खे ईअं ई हलण कोन ॾींदासीं जीअं 11 तारीख़ बाबर अहवान ऐं इशरत लिबास जेको राति विच में ऐलान कयो ऐं 3 ॾींहं 13 तारीख़ सॼी सिंध उथली पई हुई, ईअं सॼी सिंध उथलंदी ऐं हीउ निज़ाम 8 अगस्त की अवामी तहरीक जी शानदार हड़ताल वांगुरु ही मोहब्बत सिंध ट्रेन मार्च ही ट्रेनुनि में जेके हज़ारे कारकुननि ऐं रोडनि ऐं रस्तनि ते ऐं स्टेशननि ते बीठल बेवसीला आम सिंधी माण्हू हुनखे रद्द करे छॾींदा। अयाज़ लतीफ पलीजो साहब, सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ अवां जी महिरबानी।